जी तो नाज़रीन अॼु असां बीठा आहियूं हाला शरीफ़ में। असल में इनजो नालो त हाला ई आहे, पर इनखे हाला शरीफ़ इन करे चयो वेंदो आहे। हिते काफ़ी जेके हिते दरगाहूं आहिनि ऐं काफ़ी तमामु बहितरीन इहो सिंध जे सकाफ़त जे हवाले सां तमामु बहितरीनु कमु थींदो आहे। जीअं अजरक थी वई या सनो पिचीकारी जो कमु आहे, जंहिंमें टाइलूं वग़ैरह तमामु घणियूं जेके हाला में ठहियूं वेंदियूं आहिनि। असां सां मौजूदु आहे कैमरामैन राहिल जट। असां घुमंदासीं हाला शहर में। वॾी महिरबानी। पल पल दी गई प्यार हबीब हाला शहर में। अॼु वेठा आयूं तोला जायूं जिगर में, इन हाला शहर में, इन हाला शहर में। तोला जायूं जिगर में, इन हाला शहर में, इन हाला शहर में। आवी दिल विञाए तूं पहिरें चक्कर में, इन हाला शहर में, इन हाला शहर में। अजरक आ पहरे नंबर में, लोगी खाती अजरक आ पहरे नंबर में। इन हाला शहर में, इन हाला शहर में। आवी दिल विञाए तूं पहरे चक्कर में, इन हाला शहर में, इन हाला शहर में। आली फकीर साईं, माई बुढ़ड़ी बियो कसम तीर साईं। इब्राहिम शाह भिकाई बियो आली फकीर साईं, माई बुढ़ड़ी ऐं बियो कसम तीर साईं। साईं पते मोहम्मद बि आ उन जे घर में, साईं पते मोहम्मद बि आ उन जे घर में। इन हाला शहर में, इन हाला शहर में। आवी दिल विञाए तूं पहिरें चक्कर में, इन हाला शहर में, इन हाला शहर में। कुछ माशाल्लाह शयूं असांजी पंहिंजूं हाला जूं आहिनि ऐं माशाल्लाह असांजे हाला में पंहिंजो ज़बरदस्त कमु थींदो आहे। झंडी जो कमु थींदो आहे, काशी जो कमु थींदो आहे,
ॿिया सूट हूंदा आहिनि, हथ जा कम हूंदा आहिनि, गरबी आहे, गुलदान आहिनि, फर्नीचर वग़ैरह आहे। माशाल्लाह असांजी सिंधी सकाफ़त आहे, पंहिंजी हाला जो कल्चर आहे ऐं हाला जो हिते जी शयूं आहिनि ऐं इन में बचत कान्हे, पर माशाल्लाह पोइ बि असीं पंहिंजी सकाफ़त खे वधाईंदा हलूं। अच्छा सर, ही जेका दरगाह है सरवर नूह जी दरगाह है, घणा साल पुरानी है? इसमें साईं जो विसाल आहे उहो 998 हिजरी आहे, पर जीअं साईं हलकंडी में वफ़ात करे विया ऐं 1205 में साईं खे हिते आंदो वियो, माना तक़रीबन हिते 235 साल थी विया आहिनि, बाक़ी साईं खे वफ़ात कंदे 444 साल थी विया। 444 साल। अच्छा, वो लतीफ़ सरकार दरगाह खां अॻु जो आहे या पोइ जो आहे? पोइ जो आहे। लतीफ़ साईं जो शायदि ही जेको उर्स आहे 279 उर्स आहे, तक़रीबन साईं खे 444 साल थी विया। शाह अब्दुल करीम बुलरियारो जेको आहे साईं जो लतीफ़ साईं जो परदादो, साईं उन्हनि जा हमस आहिनि। अच्छा, लतीफ़ सरकार सां उहो मिटी माटी जी साबित थिए साईं? न साईं, साईं जो जेको आहे हज़रत अबू बकर सां आहे, सिद्दीक़ी कुरैशी साईं सैयद आहिनि। अच्छा साईं, ही जेको कमु ॾिठो वञे, जेके सिरनि ते कमु छापियल आहे, उहो हिते हाला जो ई ठहियल आहे? असल में उन वक़्त में आहे मशहूरु आहे नसरपुर जो, पर हींअर हाला में बि आहे, पर जेको हीउ कमु थियल आहे उहो सभु गुल मोहम्मद नसरपुर वारो आहे, उन जो ई थियल आहे। हाँ ठीक है, बड़ी मेहरबानी। शहर में